अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी। किताब आहे प्यासी धरती रमंदा बादल। नावल निगार सिराज किस्त अरिड़हीं। सोरठ असांजी ज़िंदगीअ जो अहिड़ो मुहावर बणिजी वई जो मूंखे उहो शक पवणु लॻो त असां ॿिन्हिनि जो पाण में उहो प्रेम न रहियो जो अॻे हो, छाकाणि त असीं ॿई ॼण त हिक ॿिए खां बेनियाज़ थींदा थिए वियासीं। कम अज़ कम मूं त जॾहिं बि हुन जो तसवुरु करण लाइ अखियूं बंदि थिए कयूं त हुन जे बदिरां सोरठ मुंहिंजी अखियुनि में समाइजी थी वई ऐं पोइ हुन जो चहिरो सोरठ में समाइजी हिकु थियणु लॻंदो हो। उहो हिकु बिल्कुलु नओं अहसासु, नओं तजुर्बो हो मूं लाइ। पोयनि 2-3 महीननि में मिसिस सकीना ते ॼण त माक पइजी वई हुई या पारे हिन खे साड़े छॾियो। उन्हनि ॾींहंनि में उहा अजीब उन्हनि ख़्यालनि में ग़रक़ हूंदी हुई ऐं अक्सर झटि वापसि हली वेंदी हुई। हिकु ॾींहुं हुन मूंखे ॾुखारी अंदाज़ में चयो, ॾिस त वेचारीअ जी कहिड़ी हालति कई अथई। जेकॾहिं मुंहिंजे महरूअ खे कुझु थी पियो त आउं तोखे खून कंदसि। अवी मर्द त पिंजरनि में बंदि करे रखण जहिड़ा आहियो। मूंखे चेड़ाइण लाइ चयो, वेचारियूं नाज़ुकिड़ियूं ज़ालूं। जेकॾहिं नाज़ुकिड़ियुनि शयुनि खे कंहिं ज़िद्दी या बदमिज़ाज ॿारनि जे हथ में छॾिबो त उन्हनि जे भॼी पवण जो अंदेशो आहे। मर्दनि खे कहिड़ी ख़बर त लताफ़त छा थींदी आहे, नज़ाकत कहिड़ी कुकिड़ जो नालो आहे। हिन ॼणो त ख़फ़ा थींदे चयो। जॾहिं सोरठ आई त उहा मिसिस सकीना हुनजी एतिरी चाकरी करणु लॻी जो आउं हैरान थी वियुसि। महरूअ खे अञा बि हूअ उन्हनि साॻियुनि सैफ़ूअ वारनि मोहबती नज़रुनि सां ॾिसंदी हुई, पर सोरठ हिन जे हर मोहबत ऐं निगाह जो मर्कज़ बणिजी वई। महरू इहा आया जेकॾहिं का लापरवाही कंदियूं हुयूं त हूअ हिननि सां विढ़ी पवंदी हुई ऐं पोइ रोअणु लॻंदी हुई। केॾी न पुरख़ुलूस ऐं नफ़ीस औरत हुई सकीना। हिकु ॾींहुं पुराणे बंगले ते वियुसि त कमदार अहमद ख़ान ॻोठां आयो हो ऐं ॿुधायईं त बाग़ में के शाहींग हिकु माण्हूअ खे खून करे पूरे विया हुआ ऐं पुलिस उतां लाश खोटाए कढियो ऐं जांच पे हली। बाग़ जे 2 मालियुनि खे खणी शक में ॿधो हुआऊं ऐं हिननि खे सची कराइण लाइ ॾाढो मारियो हुआऊं। मुंहिंजो वञणु निहायत ज़रूरी हो। जॾहिं मूं महरूअ सां ॻोठु वञण जी ॻाल्हि कई त उहा सॼी पीली थी वई। अलाए जे कहिड़े डपु अची हिन जे दिलि खे वरायो हो। घणा ॾींहं? हिन ॼण त डिॼंदे पुछियो। मूं चयो, जानी तोखां ऐं सोरठ खां सवाइ मूंखे पंहिंजा रोज़ाना कम कारियूं ई ज़हर थियो अचनि। सो ॻोठु त मूंखे खाइणु लॻंदो, आउं जेतिरो जल्द थी सघियो उॾामी ईंदुसि। आहे त मिड़े ख़ैरु न? हा, ज़मीनुनि जो कुझु मामिलो आहे, ॾींहं को कमु लाहे मोटी ईंदुसि। सफ़र जो समूरो वक़्तु मूंखे तरह तरह जा भयानक ख़्याल अचणु लॻा। अहिड़ियूं ॻाल्हियूं सोचणु लॻुसि जो को बि नॉर्मल ज़हन जो माण्हू न सोचींदो। मतां सोरठ पलंग तां किरी पवे, मतां ज़िलज़िलो अची वञे ऐं महरू ऐं सोरठ ॿई दॿिजी वञनि, मतां समुंड में तूफ़ान अची वञे ऐं असांजो बंगलो पाए वञे, मतां के शाहींग राति जो मुंहिंजी सोरठ खे खणी वञनि, मतां मिसिस सकीना हसद खां सोरठ खे घुटो ॾेई मारे छॾे। ऐं बार बार पंहिंजे कंध खे झटको ॾेई उन्हनि ख़्यालनि खां बचण जी कोशिशि कंदो रहियुसि। अख़बार पढ़ण जी कोशिशि कयमि, किताब खोले वेही रहियुसि, पर सभु बेसूद। ऐं एतिरो बुज़दिल कॾहिं खां थियो हुउसि। डपु कॾहिं खां मुंहिंजे ज़हन खे खाइणु लॻो ऐं छो हुन सोरठ खे पंहिंजे लाइ एतिरो लाज़मी, एतिरो अण छिॼंदड़ महसूसु करे रहियो हुउसि। मूं में मोहबत जो नओं अंदाज़, सुपुर्दगीअ जी इंतिहा तहलील थी वञण जो अहसासु छो पैदा थियो? आउं त शऊरी तरह रूमानियत जे ख़िलाफ़ु हुउसि। औरत मुंहिंजे लाइ महज़ इंसान ज़ात जो हिकु आम फ़र्द हुई, जंहिंजो जेकॾहिं को फ़ाइदो हो त हूअ मर्द जे जिस्म खे आसूदगी पहुचाए या घर हलाए या ज़िंदगी जे ॿियनि शोबनि में मर्द सां गॾिजी मशीन वांगुरु कमु करे। ही मुंहिंजे रूह जे तारुनि में औरत महरू कॾहिं खां विचरणु लॻी हुई। ऐं छो? मूंखे सिंगापुर जो उहो वाक़ियो यादि आयो जॾहिं जंग ख़तमु थी चुकी हुई। जापानी क़ैद मां आज़ादु थी उते पहुतो हुउसि। मिसली मूंखे ॿाहिरि मां पंहिंजे घर वठी आई हुई। उहा हिकु भरपूर औरत हुई, पर हुन जे अखियुनि में को बि औरतपणो कोन हो। जिस्म ऐं शख़्सियत जो विछो उहो फ़ासिलो आउं जंग जे दौरान हर हंधि ॾिसी चुको हुउसि। पंहिंजे आम्हूं साम्हूं चौधारी चिचरियल लाश, अपाहज ॿारड़ा, लूला लंगड़ा, अंधा फ़ौजी ॾिसी मुंहिंजो मनु ॼण त मरी चुको हो। पहिरीं मूंखे यकीन न ईंदो हो त कंहिं जवान मर्द या जवान औरत जे दिमाग़ में, अखियुनि में, ॻिचीअ में, सीने में या जिस्म जे कंहिं ॿिए हिसे में गोलीअ जो सोराख़ या संगीन जो चीर कंहिं तरह हिननि जी इंसान हुजण ते मंधियड़ो विझी थो छॾे। पर पोइ
मौत हिकु अहिड़ी आम रवाजी ॻाल्हि थी वई जो रस्ते ते सुतल माण्हू ऐं हिकु लाश में को बि फ़र्क़ु नज़र न थे आयो। ईज़ा, अंज, तकलीफ़, फट, सूर ऐं रोअण बर्मा जे झंगलनि में महज़ रोज़ाना नियम बणिजी विया। कंहिं बम जी काकली कंहिंजे टंग में खोपी वेंदी हुई त ईअं महसूसु थियणु लॻंदो हो ॼण त इंसान न पर वण जी का टारी भॼी पई हुई जंहिं ते ध्यानु ॾियणु वक़्त जो ज़्यान हो। हुन जे बैग मां खाधे जा टिन, सिगरेट ऐं गोलियूं कढी असीं ईअं हलणु लॻंदा हुआसीं ॼण त उहो बि असांजो नियम हो। हुन जूं चीटूं असांजे ज़हननि ते फ़क़ति वरचजण जो अहसासु पैदा कंदियूं हुयूं। हरू-भरू ख़ामख़ा जो शोर जेको कंहिं हवाई जहाज़ या कंहिं चिताव जी सीटी ॿुधण खां असांजो ध्यानु हटाए रहियो हो। मिस ली जे घर में फ़क़ति हिकु ई कमिरो हो। उहो ई सुम्हण जो कमिरो हो, उहो ई ड्राइंग रूम हो ऐं उहो ई हिन जो सींगार रूम। हिन मूंखे पलंग ते विहारे नखरे सां मुंहिंजे खीसे मां कुझु पैसा कढिया। ऐं मानी वठी थी अचां, तो अञा विस्की त पीअंदे न। हिन जी आवाज़ में नखरो हो पर उन में औरतपणो न हो। जॾहिं उहा ॿाहिरि हली वई त मूंखे उन कमरे में उबत थियणु लॻी। मुंहिंजो साहु घुटिजणु लॻो, सिगरेट मुंहिंजे निड़ीअ में अटकणु लॻो ऐं आउं ॿाहिरि निकिरी आयुसि ऐं बेइरादे बिना कंहिं ॾस जे अॻिते वधंदो रहियुसि। अॻियां हिकु घिटीअ जे मुंहं ते हिकु अंग्रेज़ी बार जो बोर्ड ॻाढ़नि अखरनि में ॿरी रहियो हो ऐं अंदरां घमसान ऐं शोर जो आवाज़ु अची रहियो हो। सभु फ़ौजी हूंदा, मूं सोचियो। आउं अॻिते लंघी वियुसि। अॻियां रस्ते खां मुड़ंदड़ हिकु घिटीअ जे मुंड में नंढड़ी पुल हुई। उन पुल खां थोरो ई फ़ासिले ते केतिरनि ॿारनि जे खिलण जो शोर ॿुधण में आयो। मूं गच अरसे खां पोइ ॿारनि जा टहक ॿुधा हुआ ऐं उन्हनि टहकनि में हिकु अजीब छिक हुई। आउं वधी उन घर जे अॻियां बीही रहियुसि। हल्की रोशनीअ में मूं ॾिठो हिकु औरत जे चौधारी 30-40 ॿार मुड़ियल हुआ ऐं टप ॾेई रहिया हुआ। उहा औरत हथ मथे खणी डबल रोटीअ जा टुकर ॿारनि खे ॾेई रही हुई ऐं केॾी महिल कंहिं ॿारड़े खे हंज में खणी भाकुर पाए चुमियूं ॾियण थिए लॻी। हिकु अजीब हंगामो जन ॿारनि खे रोटीअ जा टुकर मिलिया हुआ से एतिरो तकिड़ो खाई रहिया हुआ ॼण त हिननि खे उहो डपु हो त पूरी तरह खाइण खां अॻु को हिननि खां फुरे न वञे। मूं ॾिठो त ॿार हिकिड़ी किरियल टुकर ते पाण में विढ़ी रहिया हुआ ऐं हिक ॿिए जे मुंहं ते चोंडा ऐं रहंडा विझी रहिया हुआ। परियां ॿ ॿारड़ा चुप करियो हिकु कुंड में बीठा हुआ ऐं पोइ उहा औरत उन्हनि ॿारनि ॾांहुं वधी ऐं खेनि हंज में खणी प्यारु करणु लॻी ऐं खेनि डबल रोटी ॾेई चीनीअ में ॿारनि खे कुझु चयाईं। ॿार हिकदमि माठि थी विया ऐं चुपचाप हेठि फर्श ते विहंदा विया। मूं उन महिल ॾिठो त उहा औरत मिस ली हुई ऐं उन वक़्तु मिस लीअ मूंखे बि ॾिसी वरितो। हिन जे मुंहं ते हिकु अजीब निमाणाईअ जी लहर अची वई। उहा वधी आई ऐं ॾकंदड़ आवाज़ में चयाईं, साईं हिननि ॿारनि 2 ॾींहंनि खां कुझु न खाधो। अॼु जेकॾहिं अव्हां न फासो हा त शायदि मूंखे चोरी करणी पवे हा। मूं को जवाबु न ॾिनो। उहो मूंसां गॾिजी ॿाहिरि आई। संदसि नंढीअ बैग में विस्कीअ जी बोतल ऐं कुझु खाधो हो। असीं मोटी हिन जे जाइ ते आयासीं। उन सॼे वाक़े मूंखे लोॾे धोॾे विधो हो। हिन शमूं ॿारे हिकु नंढीअ टेबल ते खाधो लॻायो पर मुंहिंजी बुख उॾामी वई हुई ऐं आउं फ़क़ति विस्की पीअंदो रहियुसि। मूंखे ईअं महसूसु थियो त हूअ पंहिंजे में कुझु भुण करे रही हुई। मूंखे पंहिंजे वीचारनि में महू ॾिसी हिन हॿकंदे चयो, जेकॾहिं अव्हीं चाहियो त अॼोकी राति खां सवाइ अव्हीं जेतिरियूं रातियूं चाहियो मूंखां हासिलु करे सघो था। आउं अव्हां जी पाई पंहिंजे जिस्म सां अदा करण लाइ तयारु आहियां। हिन जे अखियुनि में ॻोढ़ा हुआ। एतिरा सारा ॿार तुंहिंजा कीअं था थी सघनि? तुंहिंजी त उमिरि 20-22 वरे मस थी ॾिसिजे। दुनिया जो हर उहो ॿारु मुंहिंजो आहे जेको जंग जी हिन चरियाप में माउ ऐं पीउ जी मोहबत खां महरूम थी चुको आहे। मूंखे ईअं थो महसूसु थिए ॼण त आउं जंग जी औरत जो ज़मीर आहियां, उन जंग जो शिकार बि आहियां त उन लाइ ज़िम्मेदार बि। सो कीअं? जॾहिं मर्द जे ज़हन में उन भड़वत जे जंग जो ख़्यालु आयो उन वक़्तु मूंखे उन मर्द खे गोलीअ सां उॾाइणु घुरिजे हा। उन जे बजाए राइन जे किनारे ते टोक्यो जे महल सराउनि में रूम जे कैथेड्रल जे ॾाकनि ते हिन खे मूं गोलीअ जे बदिरां पंहिंजो जिस्म आछो, औरत जी लताफ़त ऐं गुदाज़ आछो।
हिन जे हथनि में पंहिंजूं छातियूं पंहिंजा बुबा ॾिना त जीअं उन शकिल जा गरनेड ऐं बम ठाहे। मूं हिन खे पंहिंजे जिस्म जी उहा उछल उहा उॾाम अता कई जो हिन खे 7 आसमान ते पहुचाए सघे थी, पर हिन उन मां राकेट ऐं मीज़ाइल जो तसवुरु ख़लकियो। मूं हिन खे प्यार ऐं लुत्फ़ जी बाहि में भस्म करणु सेखारियो त जीअं उहे इंसानी जिस्मनि खे ॿारनि जवाननि ऐं पोढ़नि जिस्मनि खे एटम जे बाहि में भस्म करण जो सबक़ु पिराए। हा, आउं उन जी ॾोही आहियां ऐं उन ॾोह जो कफ़ारो अदा करण लाइ आउं हिननि हिंदुस्तानी, चीनी ऐं कनि मलाई ॿारनि खे तबाहीअ जे कुन मां कढी पंहिंजो सभु कुझु विकिणी ज़िंदा रहण ऐं ज़िंदा रखण जी कोशिशि करे रही आहियां। मूं उन वक़्तु हिन जे अखियुनि में औरतपणे जो उहो मच ॿरंदो ॾिठो जो मूंखे भस्म करण लाइ लहज़े लहज़े वधीक भड़कंदो थी वियो। सिंगापुर जी हीअ कस्बियाणी, हीअ कालगर्ल सॼी दुनिया जी चरियाप जो अज़ालो अकेले सिर भोगण लाइ, कंहिं चरियाप जी ज़िंदगी गुज़ारण लाइ पाण जलाए रही हुई। मुंहिंजो वात सुकी वियो हो। मूंखे पंहिंजे निड़ीअ में कंडा कंडा महसूसु थियण लॻा ऐं आउं विस्कीअ जो गिलास भरे घट घट करे पीयुसि। गिलास रखी जॾहिं मूं हिन ॾांहुं निहारियो तॾहिं हूअ मुंहिंजे अॻियां अलिफ़ उघाड़ी बीठी हुई, अॾोल ऐं अटल, चीनी हुस्न जी अणलभ सूखड़ी। हिन वधी मूंखे हथ खां वठी उथारियो ऐं मुंहिंजी टाई खोलण लॻी। मूं संदसि 2 हथ पंहिंजे हथनि में वठी वारे वारे सां चुमिया ऐं पोइ पंहिंजे अंदरिएं खीसे मां समूरा पैसा कढी संदसि हथनि जे मुठियुनि में बंदि करे पंहिंजी फ़ौजी टोपी खणी ॿाहिरि निकिरी आयुसि। उन ॾींहुं मूं महसूसु कयो त मूं में इंसानियत मोटी आई हुई ऐं मुंहिंजे लाइ ईज़ा, ॾुख, ज़ख़म ऐं रोअण मोटी आया हुआ। मूंखे हिकु सख़्तु झटको ऐं लोॾो आयो ऐं मुंहिंजी अखियुनि में लुड़क भरिजी आया। उहो लोॾो गाॾीअ जे बीहण जो हो ऐं मुंहिंजो कमदार मूंखे रोंदे ॾिसी घबराइजी वियो ऐं चयाईं, रईस ख़ैर त आहे? हिन जो आवाज़ु ॿुधी आउं मिसली जी दुनिया मां पंहिंजी दुनिया में मोटी आयुसि।